STEAM. 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 Hyderabad region and STEAM. We all are in the same team. STEAM. STEAM. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। आऊं आहियां इफ्तिखार अहमद वेमा JEST। कुछ स्कूल विज़िट कयमि त स्टेम मुक़ाबिलो जे हवाले सां मूं सोचियो त हिकिड़ी वीडियो यूट्यूब ते अपलोड करियां, जंहिंमें आऊं कुझु गाइडलाइंस जेके बि उन बारे में कुझु वज़ाहत पेश करियां। काफ़ी स्कूल्स तमामु घणो बहितर परफॉर्म कनि पिया। मूं मिसस मां भट्टी साहिबा खे गुज़ारिश कई हुई त जॾहिं बि कोटन मोहम्मद खान में प्रोग्राम ऑर्गेनाइज़ थिए त या को सेमिनार वग़ैरह रखिजे त टीचर्स खे घुराए उन्हनि खे मोटिवेट कयो वञे, छो त काफ़ी टीचर्स खे अञा गाइडलाइंस जी ज़रूरत आहे। कुझु टीचर अप्लाई कोन पिया करे सघनि ऐं उहे टैलेंटेड आहिनि, उहे ॼाणनि था शयुनि खे, त प्रॉपर मोटिवेशन जेॾीमहिल थींदी त इनशाअल्लाह उनजो रिज़ल्ट बि तमामु घणो बहितर मिलंदो। त हाणे अचूं था स्टेम मुक़ाबले ते। स्टेम मुक़ाबिलो 2K25 उन में कुझु चैलेंजिस आहिनि जेके 6 ग्रेड खां 8 ग्रेड जे शागिर्दनि लाइ आहिनि। 6 खां 8 क्लास ताईं जे ॿारनि जे लाइ जेके चैलेंजिस आहिनि उन्हनि में नंबर 1 चैलेंज आहे फ्लोट योर बोट चैलेंज। डिज़ाइन अ लोड बियरिंग डिवाइस दैट कैन फ्लोट थ्रू फ्लड्स। त इहा जेको चैलेंज आहे इन में काफ़ी ॿारनि शयूं ठाहियूं आहिनि, पर ॿुधाईंदो हलां त इन में सभ खां पहिरीं नो कास्ट मटीरियल इस्तेमालु करणो आहे, जंहिंमें घटि खां घटि ख़र्चु हुजे, छो त जजमेंट जी शीट ते इन शइ जूं पॉइंट्स आहिनि। त हाणे कुझु शागिर्दनि बोट डिज़ाइन कई आहे कांच जे तख़्ते मां कई आहे, कुझु गते मां कई आहे, कुझनि थर्मोपोल मां कई आहे। तव्हां ॿुधाईंदो हलां बोट में मटीरियल जेको इस्तेमालु करिणो आहे कुझु हैंडआउट्स में मैंशन बि आहे। जीअं हैंडआउट मुंहिंजे हथ में आहे, उन में आहे त एग्जाम्पल ऑफ मटीरियल यू कैन यूज़ न्यूज़पेपर, वेस्ट मटीरियल, प्लांट ब्रांचिस, स्ट्रॉ, बम्बू। ही कुझु शयूं आहिनि जेके पाण खे इस्तेमालु करे हिकिड़ी बोट डिज़ाइन करणी आहे। हाणे बोट तव्हां गते मां बि ठाहे सघो था, उहो बि लो कास्ट मटीरियल आहे, एॾो ख़ासि कास्ट कोन्हे। कार्डबोर्ड मां बि तव्हां ठाहे सघो था, तव्हांखे वेस्टेज मां मिली वेंदो, अंबनि जी पेती या टमाटनि जी पेती वग़ैरह, कंहिं पेती मां वग़ैरह मां तव्हांखे हथु अची वेंदो, काठियूं बि हथु अची वेंदियूं, स्ट्रास तव्हांखे आम जाम मिली थियूं वञनि। त मक़सदु चवण जो ॻाल्हि जो जेको मैंशन थियल आहे कोशिशि करियो उहो मटीरियल इस्तेमालु करियो। ॿी शइ जो ख़्यालु रखिणो आहे त बोट जी डिज़ाइनिंग ते इलाही शागिर्दनि ध्यानु ॾिनो, हुननि ॾाढो ख़ूबसूरत करे ठाहियो आहे, 2 मंज़िला 3 मंज़िला 1 मंज़िला। त डियर स्टूडेंट्स, हुनखे ईअं कोन्हे ठाहिणो। अगरि तव्हां ईअं ठाहियो बि आहे सुठी ॻाल्हि आहे, ख़ूबसूरत ॾिसण में ईंदी, पर पाण डिस्कस करियूं पिया फ्लड जी। अहिड़ी बोट डिज़ाइन करणी आहे जेका फ्लड वाटर में मूव करे ऐं हिकिड़ो ख़ासि मख़सूसु वेट न लाइ 1 किलो जो जेको हू खणी सघे। उन लाइ ज़रूरी आहे तव्हां जेका बोट डिज़ाइन कंदा, सभ खां पहिरीं तव्हांखे थोरो रिसर्च करणी पवंदी त वाटर जी डेंसिटी घणी आहे। उनखां पोइ वाटर में थोरी मिटी तव्हां मिलाए छॾियोसि त फ्लड वाटर थी वेंदो, हुनजी डेंसिटी घणी आहे। ऐं तव्हांखे सभ खां पहिरीं डेंसिटी जे बारे में ॼाण हुजणु ज़रूरी आहे। उनखां पोइ बायोंसी फैक्टर आहे, उनखां पोइ बैलेंस आहे। इन सभु शयूं जेॾीमहिल तव्हां ध्यानु रखी बोट डिज़ाइन कंदा त उहा तव्हांजी मैक्सिमम टाइम ताईं पाणी में फ्लोट कंदी। ऐं मुक़ाबिलो उहो ई खटींदो जेको जंहिंजी बोट ठहियल बोट 1 किलो जो वज़न खणी मैक्सिमम टाइम ताईं पाणी जो टब हूंदो आहे, छा बि हुजे, उन में फ्लोट करे। अगरि हू फ्लोट न करे सघी त मुक़ाबिलो लूज़ थी वेंदो जो। त कुझु शयूं तव्हांखे इस्तेमालु करणियूं आहिनि जेके मूं तव्हांखे ॿुधायो, ऐं कोशिशि कजो त लीकेज जो सॉल्यूशन हुजे। उन लाइ तव्हां ग्लू गन इस्तेमालु करे सघो था। हिन मां ॿियो बि आहे त सड़ियल प्लास्टिक खे साड़े तव्हां उहो बि करे सघो, पर उहो थोरो रिस्की आहे, उनखे एॾा न वञिजो। ग्लू गन बेस्ट आहे, ग्लू गन इस्तेमालु कजो लीकेज बंदि करण जे लाइ। उनखां पोइ उनखे रैप करे छॾिजो बोट खे, तव्हांजी खे पनी सां था करियो या एल्यूमिनियम फॉइल सां था करियो। एल्यूमिनियम फॉइल त बेस्ट आहे, पर थोरी कॉस्ट वधी वेंदी हुई, त तव्हांखे जेका बि सही लॻे उहा सां तव्हां बोट डिज़ाइन कयोसि। ऐं हिकिड़ी सुठी शइ तव्हांखे ॿुधाईंदो हलां, बायोंसी फैक्टर में तव्हांखे जेको बायोंसी आहे उहा मेंटेन रखण जे लाइ तव्हां स्टिक्स जो इस्तेमालु करियो, किले जो इस्तेमालु करियो। किले जेका हिकिड़ी त पाण रंगीन किले ॿारनि जे रांदि वग़ैरह लाइ मिलंदी आहे ॿाहिरां,
सस्ती आहे, एॾी ख़ासि का महांगी कान्हे, उहा इस्तेमालु करे सघो था। या आम पाण वरी जेका मिटी पाण चिकी मिटी में पाण पाणी विझी ऐं शयूं ठाहींदा आहियूं, उहा बि क्ले इस्तेमालु करे सघो था तव्हां। हिकिड़ो त बोट खे बैलेंस करियो। ॿियो हिकिड़ो ट्रिक आहे, उन सां बोट तव्हांजी मैक्सिमम फ्लोट कंदी पाणी में। बोट जे तरे में क्ले हणोसि, क्ले सां थोरो लेपो ॾेई छॾियोसि, उहा मैक्सिमम टाइम ताईं फ्लोट कंदी पाणी में। इहा हिकिड़ी ट्रिक आहे, मूं सोचियो तव्हांखे ॿुधायां। हलाइण मूं बि रिसर्च ई कई हूंदी। त इहो तव्हांजो फ्लोट बोट वारो चैलेंज तव्हांजो पूरो थी वेंदो। लियो पर डिज़ाइन महिरबानी करे थोरो लो कॉस्ट मटेरियल मां कजो ऐं घटि खां घटि ख़र्चु अचे, छो जो इहो बि हिकिड़ो फैक्टर आहे पॉइंट्स जो। ऐं नंबर सेकेंड फैक्टर तव्हांखे ॿुधाए छॾियमि, डेंसिटी बायोंसी जो ख़्यालु रखिजो ऐं थोरो प्रैक्टिकल करे बि ॾिसिजो। को मसइलो कोन्हे, हिकिड़ी बोट फ्लोट न करे सघी त ॿी कंदी, त कुझु एरर्स जेके बोट में रहिजी वेंदियूं त उहे तव्हांजे मुक़ाबले खटण में मसइलो कंदियूं। ऐं नंबर सेकेंड जेको चैलेंज आहे उहो ॾाढो ज़बरदस्त आहे, उहो आहे इंजीनियर म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट। इन में मूं ॾिठो आहे त काफ़ी जेके आहिनि कॉस्टली मटीरियल इस्तेमालु कया विया आहिनि। जीअं गिटार जी तार आहे, उहा त लो कॉस्ट आहे, एॾी ख़ासि महांगी न आहे, पर हिते जो कॉन्सेप्ट आहे इन जो त क्रिएट अ पोर्टेबल आर ट्रांसपोर्टेबल म्यूज़िक इंस्ट्रूमेंट यूज़िंग लो कॉस्ट मटीरियल फाउंड इन यूअर सराउंडिंग्स। हिते क्लियर कट लिखियलु आहे त तव्हांजे आसपास में जेके शयूं मिलनि थियूं उन्हनि मां ई तव्हांखे मटीरियल चूज़ करिणो आहे ऐं इंस्ट्रूमेंट तव्हांखे जेको सो म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट डिज़ाइन करिणो आहे। उन खां पोइ मेन शइ जेका तव्हांखे ज़हन में रखणी आहे, इन जे पोयां साइंस कहिड़ी आहे। आख़िर तार खे पाण हलायूं था या जेको सो वाइब्रेशन पैदा थिए थो, उन मां साउंड निकिरे थो, छाजे करे साउंड निकिरे थो, उन जे पोयां साइंस कहिड़ी आहे, इहो तव्हांखे ॼाण हुजणु खपे। ऐं कीअं थो आवाज़ जूं लहरूं कीअं थियूं सफ़र कनि, त इहे सभु शइ तव्हांखे थोरी ॼाण रखणी पवंदी। ऐं लो कॉस्ट नो कॉस्ट मटीरियल में तव्हांखे कुझु मॉडल ॿुधाईंदो हलां। तव्हां बोटल्स जेके प्लास्टिक में इस्तेमालु करे सघो था म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट ठाहिण जे लाइ। तव्हां शीशे जी बोतलूं इस्तेमालु करे सघो था, तव्हां जेके पाणी जा गिलास इस्तेमालु करे सघो था, स्टील जो गिलास इस्तेमालु करे सघो था। वेस्ट मटीरियल जेके ॿाहिरां तव्हांखे आम बोतलूं वग़ैरह सभु शयूं मिली वञनि थियूं, इस्तेमालु करे सघो था। आइस्क्रीम जा खोखा इस्तेमालु करे सघो था। पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां जेको बि इंस्ट्रूमेंट डिज़ाइन करियो, कोशिशि करे यूनिक इंस्ट्रूमेंट डिज़ाइन कजो, कॉपी न हुजे। जीअं गिटार वग़ैरह हिकिड़ो स्ट्रक्चर आहे, पाण खे ख़बर आहे, हलंदो पियो अचे, त थोरो चेंज हुजे। ऐं जेकॾहिं गिटार टाइप ठाहियो था त स्ट्रक्चर तव्हांजो लो कॉस्ट नो कॉस्ट मटीरियल मां ठहियलु हुजे। हुन खां पोइ जेको थर्ड आहे, थर्ड चैलेंज में ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो पोस्ट कार्ड डिज़ाइन करिणो आहे ऐं ॿियो तव्हांखे ख़्यालात जो इज़हार करिणो आहे पेंटिंग ज़रिए त सन 2100 में पाकिस्तान कीअं हूंदो। हुनमें तव्हां कंहिं बि हिकिड़े शहर जो व्यू खणी सघो था ऐं ॿुधाए सघो था हीउ शहर हीअं हूंदो, हुनमें हीअ मसइला हूंदा, हुनमें हीअ अपॉर्चुनिटीज़ हूंदियूं। तव्हां पिक्टोरियल वे में तव्हां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे सघो था। हिकिड़ो इहो चैलेंज अथव। ऐं इन जो ॿियो चैलेंज आहे पोस्ट कार्ड। पोस्ट कार्ड मूं ॾिठो आहे त जिन खे सम्झ 90% टीचर सही विया आहिनि सम्झण में, ऐं कुझु शायदि हैंडआउट्स वग़ैरह जी रीडिंग न कई आहे, शायदि हिन करे ख़बर न आहे त पोस्ट कार्ड तव्हांखे तव्हांजे होम टाउन जे हिसाब सां ठाहिणो आहे। तव्हांजे होम टाउन में, तव्हांजे शहर में, तव्हांजे ॻोठ में कहिड़ी शइ आहे जेका माण्हुनि खे अट्रैक्ट करे थी, छाजे करे मशहूरु आहे, का ख़ासि शइ जेका तव्हांखे पोस्ट कार्ड में डिज़ाइन करणी आहे। ऐं पोस्ट कार्ड जो साइज़ यादि रखिजो 4x6 इंचिस, यानी कि A4 साइज़ जो पेज जो अधु। ठीकु आहे, त इहो थोरो साइज़ तव्हां ज़हन में रखिजो। ऐं अधु खां बि घटि थींदो थोरो, 4 इंच बाय 6 इंच। त इन मां तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो पोस्ट कार्ड जी साइज़ छा हूंदी, उन में तव्हांखे छा डिज़ाइन करिणो आहे। होम टाउन वारो लफ़्ज़ तव्हां यादि रखिजो। तव्हांजे ॻोठ में अगरि फ़र्ज़ु करियो फसल सुठो थिए थो त हुन फसल जो फसल ॾेखारियो हुन पोस्ट कार्ड में। तव्हांजे शहर में को पार्क आहे मशहूरु आहे, उहो ॾेखारे छॾियोसि। जेकॾहिं मुल्तान में घुमी आहे, XYZ जेकी मशहूरु शयूं आहिनि, हुन हिसाब सां तव्हां पोस्ट कार्ड तव्हांखे डिज़ाइन करिणो आहे, जंहिंमें तव्हांखे तव्हांजे शहर जी ख़ूबसूरती ॾेखारणी आहे, मेन शइ ॾेखारणी आहे। STEAN